वफाक़ी हुकूमत तरफ़ां ऐलानियल एमरजेंसी एहसास प्रोग्राम जी रक़म मेहर थाड़ी मोहब्बत राधन ऐं ॿियनि शहरनि में ऐलानियल सेंटरनि ते शुरू न थी सघी। रिपोर्ट अब्दुल फताह वईस जे मुताबिक़ मुस्तहिक़ औरतुनि जी सेंटरनि ते रश एजेंटनि पारां सेंटरनि मालिकनि सां राब्ता थाड़ी मोहब्बत में अघनि ते न ठहण ते सेंटर बंदि करे खुफ़िया जायुनि ते डिवाइस रखी मुस्तहिक़िन खे लुटण लाइ ॿियनि तयार औरतुनि जूं दाहूं। शहरनि में रश, पुलिस परेशान। किथों आया हो? मां किथां आया हो? अच्छा, तव्हांजे कार्ड में पैसा वैसा आहिनि छा? दुकान बंदि करे हलिया विया आहिनि? खणे के ॾेई पोइ हलिया चोरी ॾियनि था न मां? हाँ जन था। पैसा वाला कटनि था कुछ? पैसा 2000 था कटनि, चवनि था त 2000 था कटनि। असां अवाम खां उहे ग़रीब आहिनि। हाँ अवाम खां वधीक उहे ग़रीब आहिनि जेके इमरान खान न उहे आया आहिनि। मैसेज आया आहिनि, हाणे नथा ॾियनि। हे राशन बि पाण खाधो अथनि, चङा भला आहिनि त असांखे त कुझु बि कोन ॾिनो। अमां तोखे त ॾिनऊं न पैसा? घणा पैसा मां घुरनि? हाँ कोन ॾिनऊं? हूअं कटनि घणा बस 500,000 छा? हाँ हाँ 4,000 कटे हुनजा? हिकिड़ो हज़ार? हाँ सही आहे, सही आहे। मां ॾिसूं था जिते हले त पोइ सही तव्हांखे ॿुधायूं था। मिठो जताल आहे न।